अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बंबरो। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध जी मौसम। 19 तारीख़ ते सिंध जी मौसम जो अहवाल गर्मीअ जे हवाले सां इहो आहे त उत्तर सिंध में गर्मीअ में इज़ाफ़ो थी चुको आहे। जेकाबाद 47, कंदकोट 46, ओबाड़ो 45, सखर 46, शिकारपुर 47, शहदादकोट 47, हिंगोर जा 46, लाड़काणो 47, मेहड़ 47, भिरिया 47, दादू 47, नवाबशाह 46, सेवण 46, शहदादपुर 44, खिपरो 43, मीरपुर ख़ास 42, उमरकोट 42, छाछरो 40, इस्लामकोट 39, मिठी 38, बदीन 40, मातली 41, हैदराबाद 41, नूरियाबाद 39, ठट्टो 37, घारो 35, चूहड़ जमाली 37 ऐं कराचीअ में 33 डिग्री सेंटीग्रेड रहंदो। हीअ गर्मी पद अॼु तमामु घणो वधियल आहे। जेको प्रिडिक्ट थियो आहे त उत्तर सिंध में जेके असांजा इलाइक़ा आहिनि जेके मां ॿुधाए वियुसि उन्हनि में गर्मी पद काफ़ी वधियल आहे ऐं गर्मी पद इहो अञा ताईं बरक़रार रहंदो छो त हवाउनि जी रफ़्तार जिन जाइनि ते जिन इलाइक़नि में घटि आहे स्लो आहे उन्हनि इलाइक़नि में गर्मी पद वधियल आहे। जीअं अव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो ॾखण सिंध में कराचीअ खां हैदराबाद, शहदादपुर ऐं नारो ताईं ऐं इन खां अलावा ओबाड़ो ताईं तेज़ हवाऊं हली रहियूं आहिनि जॾहिं त थरपारकर में बि तेज़ तरीन हवाऊं मौजूदु आहिनि। पर दादू, जेकाबाद, सखर, शिकारपुर, लाड़काणो ऐं इन पूरी सराउंडिंग्स में पूरे इलाइक़े में हवाउनि जी रफ़्तार तमामु घटि आहे। इन जे करे गर्मी पद वधी चुको आहे। सिंध में खीरथर जबल जे मथां अॼु हिकिड़ो सिस्टम ठहियो हुयो, कल्ह ठहियो हुयो ऐं उन सिस्टम में कुझु बरसाति हुई जेका खीरथर जबल ते थी हुई ऐं थी सघे थो कुझु खीरथर जबल खां अॻिते जोही ऐं दादू जे इलाइक़नि में कुझु बरसाति थी हुजे। पर बरसाति जो आसिरो एतिरो ई आहे जेतिरो जीअं अॼु हो उहो वेस्टर्न सिस्टम आहे, ओलह जो सिस्टम आहे जंहिंमां इहा बरसाति थी हुई। हिन वक़्तु राति जो टाइम आहे ऐं वक़्तु 12 खां वधीक आहे। शोरकोट जे इलाइक़े में, पंजाब जे इलाइक़नि में हिकिड़ो सिस्टम तयारु थियो आहे बरसाति जो जेको हिते ताक़तवर थी रहियो आहे शोरकोट जे वेझो ऐं पंजाब जे कुझु फैसलाबाद जे इलाइक़नि में, सरगोदा जे इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु आहे। ऐं हाणे अव्हांखे ॿुधायूं था मूनसून जे बादलनि जे बारे में त बांग्लादेश में अॼु सॼो ॾींहुं बरसाति जारी रही आहे ऐं सिस्टम जे पोयां सिस्टम ईंदा रहिया आहिनि। बांग्लादेश में तमामु शदीद तरीन बरसातूं जारी आहिनि ऐं इहे बरसातूं जारी रहंदियूं ऐं इन खां अलावा बरसातूं नेपाल ऐं भूटान जे इलाइक़नि में हे तव्हां सिस्टम ॾिसी रहियो आहे केतिरो तेज़ीअ सां ग्रो करे रहियो आहे। हीअ 2 कलाकनि जे अंदरि नंढे मां एतिरो वॾो थी रहियो आहे। इन जो मतिलबु त मॉनसून जी एक्टिविटी तमामु तेज़ आहे। ऐं इन खां अलावा हिंदुस्तान तरफ़ हलूं त हिंदुस्तान में बंगाल जे इलाइक़े में
ये सिस्टम मौजूदु आहे बंगाल में। ऐं इहे सिस्टम मानसून जा इहे आख़िर में नेठ वञी राजस्थान ताईं पहुचंदा ऐं गुजरात ताईं पहुचंदा ऐं पोइ सिंध में दाख़िल थींदा। लार्ज स्केल ते या नक्शे जे वॾे पैमाने ते ॾिसिजे त इंडोनेशिया, फिलिपाइन ऐं मलेशिया जे इलाइक़नि में ऐं उन जे समुंडनि में तमामु गहरा बादल मौजूदु आहिनि ऐं हर जाइ ते बरसाति वसाए रहिया आहिनि। राति जे वक़्त में मानसून सिस्टम जा बादल कमज़ोर थी वेंदा आहिनि ऐं ॾींहं जो ताक़तवर थींदा आहिनि। त सुभाणे यानी असां त राति जो वीडियो रिकॉर्ड करे रहिया आहियूं, पर हीअ वीडियो जंहिं वक़्तु तव्हां ताईं पहुचंदी त ॾींहुं थी वेंदो। त हिन इलाइक़े में बादल तमामु घणा घाटा थी वेंदा ऐं शदीद तरीन बरसातूं थींदियूं। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मानसून सिस्टम जेसि ताईं वेस्टर्न सिस्टम जूं हवाऊं आहिनि उन्हनि खे धिकींदो अॻिते पहुचे पियो ऐं राजस्थान में वेस्टर्न सिस्टम जा बादल पिणु मौजूदु आहिनि ऐं मानसून जा बादल पिणु मौजूदु आहिनि। ऐं हिननि बादलनि जे राजस्थान में कच्छ भुज में ऐं सिंध में पहुचण में घणी देरि न लॻंदी ऐं घणो करे सुभाणे ताईं थरपारकर जे चंद इलाइक़नि में बरसाति थी सघे थी, जेके थरपारकर जा ओभर बॉर्डर वारा ॾखण बॉर्डर वारा इलाइक़ा आहिनि, नंगर पारकर ऐं उन सां गॾोगॾु वारा इलाइक़ा, उन्हनि में सुभाणे यानी बरसाति जो इम्कानु आहे ऐं मुमकिन आहे त अॼु बि बरसाति उते थी वञे। असां तव्हांखे मुतला कंदा हलूं त असांजे चैनल जा वीडियोज़ कंहिं ॿिए चैनल जी तरफ़ां या पेज जी तरफ़ां असांजे यूट्यूब तां डाउनलोड करे उन्हनि फेसबुक जे पेजनि ते या ग्रुपनि ते अपलोड कया पिया वञनि। पोइ जॾहिं असां फेसबुक ते पंहिंजो वीडियो अपलोड कयूं था त जेकॾहिं उहो असांजो वीडियो लेट अपलोड थिए थो ऐं जेके माण्हू चोरी कनि था असांजा वीडियोस उहे अॻु में अपलोड करे वठनि था, त इन सूरत में उहे फेसबुक खे रिपोर्ट कनि था ऐं उन्हनि जी रिपोर्ट करण जे करे असांजा वीडियोज़ डिलीट थियणु शुरू थी विया आहिनि। इन जे करे अवां दोस्तनि खे बिल्कुलु ख़बरदार रहणु घुरिजे ऐं किथे बि असांजा वीडियोज़ नज़र अचनि त असांखे मैसेंजर में लिंक मोकिलियो त जीअं असांखे उन चोर जी ख़बर पइजी सघे ऐं असां पंहिंजी कार्रवाई करे सघूं। दोस्तो, हिन में असांखे परेशानी जी का ॻाल्हि कान्हे, रुॻो कमु करिणो पवंदो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त इन सां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त असांजे चैनल जी जेका रिपोर्टिंग आहे यानी रिपोर्टिंग क्वालिटी यानी अॻकथी दुरुस्त हुजण जो मयार असांजो बहितरीनु आहे। इन जे करे असांजा वीडियोज़ चोरी कया वञनि था। त अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जिन दोस्तनि असांजो चैनल यूट्यूब जो सब्सक्राइब न आहे कयो उहे लाज़मी सब्सक्राइब कनि, छाकाणि त असांजूं मानसून जूं वीडियोज़ इंशा अल्लाह ताला पूरे मानसून में बाक़ाइदगीअ सां जारी रहंदियूं ऐं अवां ताईं दुरुस्त तरीन अपडेट्स पेश कयूं वेंदियूं। असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त असां महिनत करे अपडेट्स खे सम्झी ऐं दुरुस्त रिपोर्टिंग कयूं त जीअं अव्हांजी सही रहनुमाई थी सघे ऐं अव्हां गुमराह न थी सघो ऐं अव्हांजी बाक़ाइदे सां मदद थी सघे। त मानसून तमामु ख़तरनाक अची रहियो आहे। हिननि बादलनि मां तव्हां ॾिसो पिया त अव्हां पंहिंजे घरनि जी ऐं फसलुनि जी नेकरनि जी ऐं मरमत जी जेको बि कमकार हुजे उन्हनि में तव्हां अॻु भराई करे उन्हनि खे मुकमल करे वठो।
ऐं बरसातूं तमामु घणियूं तेज़ हूंदियूं, इन करे जानवरनि जो चारो ऐं खड़ वग़ैरह उन्हनि जो ख़ुश्क शयूं जेके जानवरनि खे खारायूं वेंदियूं आहिनि उहे पाण वटि स्टॉक करे रखी छॾियो, छाकाणि त बरसाति जे दौरान जेकॾहिं ॿोॾि अची थी वञे त न गाह मिलंदो आहे, न भो मिलंदो आहे, न ई का ॿी शइ मिली सघंदी आहे ऐं रस्ता बंदि थी वेंदा आहिनि त अव्हां पहिरियां खां बंदोबस्तु करे छॾींदो त अव्हांजा क़ीमती जानवर कंहिं बि बीमारीअ खां ऐं नुक़सान खां बची सघंदा। अव्हांजी वॾी महिरबानी। इन सां गॾु असांजी वीडियो पूरी थिए थी। इंशाल्लाह सुभाणे ॿी वीडियो अपलोड कंदासीं। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।